इहो ई त बस हिकिड़ो ओके यार सीन थी रहा मामा मां सीन करे जा तव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी ठीक है इंशाल्लाह। ठीकु आहे त पोइ हींअर मौजूदु आहियूं पापनगर जे सेट ते रिकॉर्डिंग हली रही आहे पंहिंजी दुआनि में यादि रखिजो जीअं फ्री थी आहियूं ऐं मां वञा थी पंहिंजे मामा ॾे त अस्सलाम वालेकुम मामा वालेकुम सलाम बाबा। कीअं आहियो ख़ुशि आहियो मामा अल्लाह जा एहसान अल्लाह जा करम तव्हां ॿुधायो। मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान तव्हांजो दुआन बाबा। अल्लाह अल्लाह पाक तव्हांखे सलामत रखे ख़ुशि हुजो ऐं पापनगर में इन खां अवल मामा सां गॾु तव्हां मूंखे ॾिठो हूंदो टक्कर में बागुल ड्रामे में त पोइ असां जेकी कंदासीं वो बि दुनिया ॾिसां थी बहादुर खान तो ॻोठ वारनि जे सीने ते याटियूं ॿारण थो चाहीं इहा रत जी रांदि बंदि कर धरतीअ जी धीअरुनि सां रत जे रिश्तनि वेर रखियो आहे आख़िर छो तूं इहे ॻाल्हियूं न कर मां मरी सघां थी पर इहा ज़मीन मां तव्हांखे कॾहिं बि न ॾींदसि आही दस्तावेज़ तो वटि छॾे थो वञा जे 2 ॾींहंनि जे अंदरि इन ते साइन न कई त मुंहिंजे अंदरि जो जानवर जागी पवंदो। बागुल ड्रामे में हा वागुल ऐं उन में मुक़ाबिलो हुयो मामा सां गॾु मुंहिंजो ऐं हींअर हिन पापनगर में पीउ धीउ आहियूं असां ॿई मुराद तुंहिंजो किरोध ठिकरनि जो पाणी सुकाए छॾींदो तीरा बेल खे टोकी जे मुंहिंजी धीअ हिन वेस में ख़ुशि आहे त तोखे छा आहे ओ इहा ॻाल्हि त छा वठिणो आहे बाबा अपो अम्मा तो कुर्बान पुट मानी खा मां वञा पियो बकरिन ॾे। हा बाबा मां मानी खावां थी तव्हां मानी खाधी आहे पुट मां त घर ॾे वञी खाईंदुसि हाणे तूं वे त मां बकरिन खे मोटायां। हा ठीकु आहे बाबा काबिल थी ख़बरुनि ते वण जमी वेंदा सिर्फ़ु इन ई करे वेठो आहियां त कोई मूंसां हिकिड़ो वाइदो कर बाबा जॾहिं मां मरां न त मुंहिंजो लाश हिते दफ़न न कजांइ ऐं मामा सां मां तमामु घणी मोहबत कंदी आहियां जीअं पीउ पंहिंजी धीउ सां कंदो आहे ऐं मामा ऐं उन खां अलावा बि सेट ते असांजी एतिरी सुठी जेका आहे चिटचट थींदी आहे ऐं एतिरो सुठो वक़्तु गुज़रंदो आहे वरी सीन थो थिए वरी मोकिलायूं था वरी वक़्ते खां पोइ गॾायूं तो ते मोटी अचे वरी तव्हां सां कचा गाइस जा गाइजड़ा गाइजड़ा सही आहे गाइस ऐं गाइजड़ियूं तेसि ताईं वक़्फ़ो था वठूं मामा गुल मुनीर मुंहिंजे लाइ ईअं आहे जीअं त मुंहिंजो सॻो मामो हुजे वीडियो ॾिसण लाइ थैंक यू।